नवाबशाह यूनिवर्सिटी शागिर्दाणी परवीन रिंद वारे मामले में पुलिस पारां डायरेक्टर की गिरफ़्तारी के लिए मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया आहिनि। सिंझोरो वेझो यूनिवर्सिटी के डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत के घर ते चढ़ाई कई है। पुलिस डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत फरार थी वियो। संदसि नंढे भाउ ग़ुलाम मुर्तज़ा के गिरफ़्तार किया वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत की गिरफ़्तारी के लिए मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी है। इन मामले जी तफ़सील मालूम कयूं था सिंझोरो में टाइम न्यूज़ के रिपोर्टर अनीस लेगारी खां। अनीस, छा तफ़सील है नवां वटि इन जा? जी महताब, नवाबशाह जी पीएमसी यूनिवर्सिटी की शागिर्दाणी परवीन रिंद ते हासिल में तशद्दुद कराइण ऐं खेसि मुबैना ब्लैकमेल करण के इल्ज़ाम में मुलविस डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत की गिरफ़्तारी लाइ नवाबशाह पुलिस सिंझोरो पुलिस सां गॾु सिंझोरे वेझो ॻोठ 25 जमलाऊ में संदसि घर ते राति जो छापो हयूं। पुलिस अदालतनि जी छापे दौरान जो डायरेक्टर है ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत उनजो नंढो भाउ ग़ुलाम मुर्तज़ा राजपूत गिरफ़्तार थी वियो, जॾहिं त डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत फरार थी वियो आहे। जॾहिं त पुलिस डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत की गिरफ़्तारी लाइ ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु छापा हणी रही आहे। जी महताब। अनीस लेगारी, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।